नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे चुटियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मंगली थाणे जे हथ ॻोठ लाइक जमाली जे ॻोठाण चन्नेसर जमाली, दूलो जमाली, मंठार हाकिम जमाली ऐं ॿियनि मंगली पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त SHO मंगली रशीद चानियो कुकड़नि जे मेल समेत ॻोठ ऐं आसपास भरिसां हलंदड़ सरेआम मंशियात जूं शिकायतूं करण ते SHO रशीद चानियो मछरजी पियो ऐं ॻोठाणनि खे कूड़नि केसनि में फासाइण समेत कूड़नि मुक़ाबलनि में हाफ फ्राई करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। इन चयो आहे त SHO गुज़िरियल राति देर सां ओताक ते आयो ऐं चयो त मूं ख़िलाफ़ शिकायतूं ऐं अख़बार में बयान न ॾियारियो, न त तव्हां सां सुठो न थींदो। हिन SSP सांगड़ DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कंदे घुर कई आहे त सरेआम मंशियात फ़रोशनि सरेआम खुलियल छूट ॾींदड़ SHO मंगली रशीद चानियो ख़िलाफ़ कार्रवाई करे हलंदड़ कुकड़नि जो मेल समेत मंशियात ते कंट्रोल करायो वञे। होॾां ॻोठाणनि पारां सुभाणे SHO रशीद चानियो पारां धमकियूं मिलण ख़िलाफ़ वकील मार्फत सेशन कोर्ट सांगड़ में पटिशन पिणु दर्ज कराइण जो ऐलान कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।